अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में चाचा थी छा मंठार हाणे रस बालाजी खान जे हथां बची वेंदो। छा अहवाल हाणे मंठार जी हयाती बचाए वठंदो रस बालाजी खान खां। छा रस बालाजी खान हाणे मंठार मथां हमलो करे उनखे मारे छॾींदो। तो दोस्तों तव्हांखे सॼी कहानी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आहे मिर्जा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञो मिलस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों ऑन द टाइम वेस्ट न करें हलो त पंहिंजी कहानी अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां मंठार खान जो आहे जबल के साफ़ चई छॾियो अगर जेकॾहिं तोखां महफ़ूज़ न आहियां त पोइ मूंखे चई छॾ त मां हितां निकिरी वञा। अगर जेकॾहिं मां महफ़ूज़ आहियां त पोइ सही आहे। जबल चवंदो त मंठार तूं मूं वटि महफ़ूज़ आहे ऐं हिते रस बालाजी खान जो पखी बि तो वटि न पहुचंदो। मंठार चवंदो त जबल उन मथां को बि भरोसो न आहे। अगर जेकॾहिं हू तुंहिंजे मथां हमलो करंदो त पोइ मां हितां गॾु निकिरी सघंदुसि। हू केॾी महिल बि तो मथां हमलो करे सघे थो ऐं पोइ मूंखां पकड़े बि सघे थो ऐं पोइ मूं मथां हमलो करे ऐं पोइ मूंखे माराए बि सघे थो। जबल चवंदो त मंठार तूं परेशान न थी मां मरंदो मरी वेंदुसि बहरहाल तो मथां कॾहिं बि हमलो थियण न ॾींदुसि न ई तोखे अगवा थियण ॾींदुसि। ऐं ॿिए ॿार दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शाहनवाज़ जेको आहे वरेल खान खे साफ़ चई छॾियो त भले मां मरंदो मरी वञा बहरहाल मूंखे मंठार ऐं राणी जी हयाती बचाइणी आहे। अगर जेकॾहिं मूं हुनजी हयाती बचाए वरिती त पोइ सम्झ त मूं बाज़ी खटे वरिती। छो जो राणी हिकु इज़त आहे। अगर जेकॾहिं मूं हुनजी इज़त न बचाई त पोइ सम्झ मां हाराए वेठुसि। वरेल खान चवंदो त शाहनवाज़ बस तूं परेशान न थी इन कम जे पोयां सिकंदर खान लॻो पियो। अगर जेकॾहिं सिकंदर खान खे राणी ऐं मंठार हथ अची विया त पोइ सिकंदर खान खां उन्हनि खे वठी ईंदो ऐं पोइ उन्हनि खे जो फ़ैसिलो असां पाण ई कंदासीं। शाहनवाज़ चवंदो त वरेल खान तूं सही पियो चवीं। अगर जेकॾहिं मूंखे इहो टेंशन आहे त अगर जेकॾहिं राणी ऐं मंठार रस बालाजी खान जे रुख चढ़ी आहे त पोइ रस बालाजी खान हुननि खे मारे छॾींदो ऐं पोइ उन्हनि खे चुरण जो बि मौक़ो न ॾींदो। जे करे मां इहो पियो सोचियां त मां उन्हनि खे आख़िरकार कहिड़ी जाइ ते ॻोल्हियां। वरेल खान चवंदो त शाहनवाज़ तूं परेशान न थी अलाह कंदो तूं रस बालाजी खान जे रुख कॾहिं बि न चढ़ंदा ऐं असां इन कम जे पोयां लॻा पिया। अगर जेकर हू असांखे मिली आहे त इनशाला पोइ हुनजी हयाती बचाए वठंदासीं। पोइ रस बालाजी खान खे सोड़े करे ऐं उनखे मारे छॾींदासीं ऐं पोइ रस बालाजी खान खां हिसाब किताब पूरा कंदासीं। दोस्तों उम्मीद है कहाणी आई पसंदि असांखे ॾींदा इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। जेसीं ताईं मुंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।